अस्सलाम वालेकुम मज़ाद एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा जीअं त अॼु पंहिंजो टॉपिक आहे GIS जियोग्राफिकल इंफॉर्मेशन सिस्टम। अॼु पाण हिनखे थोरो ऑब्जेक्टिव पॉइंट ऑफ व्यू सां कंदासीं पर थोरो थारोली बि कंदासीं जीअं तव्हांजो जेको आहे सो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। हाणे जियोग्राफिकल इंफॉर्मेशन सिस्टम आहे छा। ऐं इनखे पहिरियों सम्झण खां अॻु में पाण GIS जी क्लासिफिकेशन कयूं था। जी मतिलबु जियोग्राफी। हाणे जियोग्राफी आहे छा, ठीकु आहे न। जियोग्राफी छांजी स्टडी आहे। बेसिकली जियोग्राफी जेकी आहे उहा स्टडी ऑफ फिज़िकल प्रॉपर्टी ऑफ अर्थ आहे, ठीकु आहे। जेके बि फिज़िकल प्रॉपर्टीज़ इन अर्थ में इंक्लूडिंग ह्यूमन, ठीकु आहे, त कीअं इंसान अफेक्ट थियनि था या इंसान कीअं अफेक्ट कनि था धरती खे, ठीकु आहे न, अर्थ खे। त इन सभिनि जी जेके आहे सो स्टडी खे पाण छा चवंदा आहियूं, जियोग्राफी। स्टडी ऑफ फिज़िकल प्रॉपर्टी ऑफ अर्थ इंक्लूडिंग हाउ ह्यूमन अफेक्ट आर बीइंग अफेक्टेड, ठीकु आहे। लिखी छॾियूं था। सही आहे। त जोग्राफ़ी जो मतिलबु हूंदो आहे त जोग्राफ़ी जेकी स्टडी ऑफ फिज़िकल प्रॉपर्टी ऑफ अर्थ आहे, जंहिंमें इहो ॾिठो वेंदो आहे त कीअं इंसान जेको आहे सो हिन धरती खे अफेक्ट कनि था, असरअंदाज़ थियनि था, ऐं इहे कीअं वरी वापसि इंसाननि ते असरअंदाज़ थिए थी, ठीकु आहे। जेके बि फिज़िकल प्रॉपर्टीज़ आहिनि सॼनि जी स्टडी खे पाण छा चवंदा आहियूं, जोग्राफ़ी। IS छा आहे? IS आहे इंफॉर्मेशन सिस्टम। हाँ, इंफॉर्मेशन सिस्टम छा आहे। हाँ ॾिसो, जेकॾहिं तव्हांजी का कंपनी आहे या तव्हांजी का कहिड़ी बि क़िस्म जी ऑर्गेनाइज़ेशन आहे, तव्हां उन जे मुतलिक़ हिकु इंफॉर्मेशन सिस्टम ठाहींदा हो जंहिंमें सॼी डिटेल हूंदी आहे, मौजूदु हूंदी आहे, जेकी तव्हांखे ॿुधाईंदी आहे त बाबा इहा कंपनी कंहिंजी आहे, कॾहिं रजिस्टर्ड थी, ठीकु आहे, इन में कहिड़ा कहिड़ा कंपोनेंट्स आहिनि, कहिड़ा कहिड़ा एम्प्लॉइज़ आहिनि, कहिड़े एम्प्लॉइज़ जी कहिड़ी डेज़िग्नेशन आहे, कंहिंजी केतिरी सैलरी आहे, ठीकु आहे, कंहिंजो केतिरो कमु आहे, सही आहे। सॼा डिवाइड थी वेंदा आहिनि। उहा जेकी सॼी उन जे बारे में मालूमात हूंदी आहे उनखे पाण चवंदा आहियूं इंफॉर्मेशन सिस्टम। त बेसिकली जियोग्राफिकल इंफॉर्मेशन सिस्टम जो मतिलबु आहे त जेकी जोग्राफ़ी आहे, ठीकु आहे, जंहिंमें जेकी फिज़िकल रीडिंग आहे, ठीकु आहे, या फिज़िकल स्टडी आहे प्रॉपर्टी ऑफ अर्थ जी, फिज़िकल प्रॉपर्टी जेका अर्थ आहे उनजी जेकी रीडिंग आहे, उन जी पूरी इंफॉर्मेशन सिस्टम खे पाण छा चवंदा आहियूं, जियोग्राफिकल इंफॉर्मेशन सिस्टम। हाणे इहो जियोग्राफिकल इंफॉर्मेशन सिस्टम छो ॾिनो वियो। हाणे ॾिसो, तव्हां लेट सपोज़ कराची जहिड़े वॾे शहर में रहो था, ठीकु आहे, उतां तव्हांजो हिकु आउटलेट आहे। हाणे उहो आउटलेट तव्हां सखर में खोलणु चाहियो था, ठीकु आहे। सखर में तव्हां मुख़्तलिफ़ टिनि जॻहनि जी लोकेशन तव्हां तइ कयो था, ठीकु आहे। हा, लोकेशन जॾहिं तव्हां तइ कयो था त तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त तव्हांजी बेस्ट लोकेशन कहिड़ी आहे, सूटेबल लोकेशन तव्हां लाइ कहिड़ी आहे, जिथे तव्हांजी बिज़नेस खे ग्रोथ मिले, ठीकु आहे, तव्हांजी बिज़नेस में इनकम अचे या तव्हांजी उहा बिज़नेस जेको आहे फ्यूचर में ग्रो करे। इन शइ जे लाइ इहो हिकिड़ो एग्ज़ाम्पल हुयो। ईअं इलाही सारी एप्लीकेशन्स आहिनि GIS जूं जेके पाण अॻिते हली पढ़ंदासीं। इन शइ लाइ GIS जो हिकु सिस्टम ॾिनो वियो, ठीकु आहे। हाणे GIS खे जेको डिवाइड कयो वेंदो आहे, ठीकु आहे, हाणे डिवीजन ते पाण बाद में हलूं था। पहिरियों जेकॾहिं तव्हां बुकिश हिकु मीनिंग बि ॾिसो न GIS जी, त उहा इहा ई हूंदी आहे त इट इज़ डिफाइंड एज इंफॉर्मेशन सिस्टम एंड इट इज़ यूज़ टू इनपुट, स्टोर, रिट्रीव, मैनिपुलेट एंड आउटपुट जियोग्राफिकल रेफरेंस डेटा, ठीकु आहे। त जेकी डेटा तव्हांखे मिलंदी आहे उनखे तव्हां इनपुट कयो था, स्टोर कयो था, रिट्रीव कयो था, मैनिपुलेट कयो था, एनालाइज़ कयो था, बेसिकली इहा जेको आहे सो GIS आहे, ठीकु आहे। त हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं GIS, हाणे GIS खे बेसिकली डिवाइड कयो वेंदो आहे मेन 5 शयुनि में, ठीकु आहे, जेकॾहिं हिनजी पाण क्लासिफिकेशन कयूं। नंबर 1 ते जेको ईंदो आहे, हिन में ईंदो आहे इनपुट, ठीकु आहे। नंबर 2 ते जेकी हिन में ईंदी आहे स्टोर, का बि डेटा जंहिं तव्हां स्टोर कंदा हो, ठीकु आहे, उनखां पोइ रिट्रीव कंदा हो तव्हां, ठीकु आहे। रिट्रीव करण खां पोइ तव्हां उन ते जेको आहे सो उन मां जेको छंड छाण कंदा हो, मैनिपुलेट कंदा हुन शइ खे, मैनिपुलेट, ठीकु आहे। मैनिपुलेट करण खां पोइ तव्हां छा कंदा हो, एनालाइज़ कंदा हो।
ठीकु आहे। हाणे GIS जेको आहे बेसिकली 5 शयुनि में डिवाइड कयो वियो आहे, ठीकु आहे। इहे हिन जा डिफरेंट पार्ट आहिनि। हाणे लेट सपोज़ जीअं मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो अथव, तव्हांजे कराची में को शॉप आहे, तव्हां हुनजी ब्रांच सखर में खोलणु चाहियो था। हाणे सखर में तव्हां 3 जेको आहे सो लोकेशन्स ॾिठियूं, ठीकु आहे। हाणे इन लोकेशन्स जे बारे में तव्हांखे कीअं ख़बर पए त कहिड़ी लोकेशन तव्हां लाइ सूटेबल आहे, त पोइ तव्हां छा कंदव त डेटा खे इनपुट कंदव इन सिस्टम में, ठीकु आहे। डेटा जॾहिं इनपुट थी वेंदी, टिनि जी इनपुट थी वई, ठीकु आहे। उन डेटा खे इनपुट करण खां पोइ उनखे डेटा खे तव्हां स्टोर कंदव, ठीकु आहे, जमो कंदव। जमो करण खां पोइ उन में रिट्रीव कंदव, एनालाइज़ कंदव त बाबा कहिड़ी नमूने ठीकु आहे या कहिड़ी ग़लति आहे, ठीकु आहे। रिट्रीव करण खां बाद में बि तव्हां उनखे मैनिपुलेट कंदव, छंड कंदव, ठीकु आहे। उन में तव्हां ॾिसंदा त इन मां वधीक केतिरी बहितर थी सघे थी, फ्यूचर लाइ केतिरी बहितर आहे, कहिड़ी शइ बहितर आहे, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां वापसि वञी करे एनालाइज़ कंदा आहियो, ठीकु आहे। एनालाइज़ करण खां पोइ तव्हां वञी करे जेकी बि इन टिनि मां सूटेबल लोकेशन हूंदी आहे, तव्हां उते वञी करे पंहिंजो आउटलेट खोलींदव। बेसिकली हे हिकु सॉफ्टवेयर हार्डवेयर जेकी कॉम्बिनेशन आहे, जेको तव्हांखे ॿुधाईंदो आहे त कहिड़ी जॻह तव्हांजे लाइ सूटेबल आहे। हीअ हिकिड़ी एप्लीकेशन आहे, ईअं हिन जी खोड़ सारी पॉलिटिकल एप्लीकेशन्स अलॻि आहिनि, इन्वायरमेंटल एप्लीकेशन्स अलॻि आहिनि, सोशल एप्लीकेशन्स अलॻि आहिनि, ठीकु आहे। GIS खे तव्हां बेसिकली ईअं सम्झो त बाबा तव्हां डिसीशन मेकिंग करण खां पहिरियां, ठीकु आहे, हीअ जेको सिस्टम आहे हिन में छा कंदा, डेटा इनपुट कंदा, ठीकु आहे। उन डेटा खे स्टोर कंदा, उनखे वरी रिट्रीव कंदा आहियो। रिट्रीव मतिलबु तव्हां उनखे एनालाइज़ कंदा या उनखे हासिलु कंदा आहियो, ठीकु आहे। पोइ उनखे मैनिपुलेट कंदा, मैनिपुलेट माना चेंज कंदा, ठीकु आहे। त उहा शइ तव्हांजा लोकेशन, तव्हां जेके 3 ॾिनियूं उन मां थी सघे त 2 लोकेशन ग़लति हुजनि, तव्हां 2 ॿियूं ऐड कयो ॿिनि जाइनि ॿिनि ते, ठीकु आहे। उहे 3 लोकेशन अलॻि थी वियूं। उन खां पोइ तव्हां एनालाइज़ कंदव, फाइनल सिचुएशन ईंदव। उन खां पोइ तव्हां छा कंदव, डिसीशन मेकिंग तव्हांजो ईंदव प्रोसीजर। बेसिकली GIS आहे इन लाइ त तव्हांजे डिसीशन मेकिंग में तव्हांखे मालूमात, तव्हांखे हेल्प फ़राहम करे। त जिथे तव्हां पंहिंजो आउटलेट खोलणु था वञो या जेकी बि एप्लीकेशन तव्हां हिनजी कयो था, इवन उहो पॉलिटिकल हुजे, जियोग्राफिकल हुजे, इकोनॉमिक जी हुजे, या जेको आहे सो इन्वायरमेंटल इन जी एप्लीकेशन हुजे, त उन जे डिसीशन मेकिंग खां अॻु में जेको इहो प्रोसेस ईंदो आहे हिनखे पाण GIS चवंदा आहियूं, ठीकु आहे। त इनपुट कंदा, स्टोर कंदा, रिट्रीव कंदा, मैनिपुलेट कंदा, एनालाइज़ कंदा आहियो तव्हां, ठीकु आहे। हाणे डिसीशन मेकिंग करण में छा थींदो, डिसीशन मेकिंग तव्हां कीअं कंदव त बाबा जेकी, हाणे ॾिसो न, डिसीशन मेकिंग में नंबर 1 अचे थी लैंड यूज़ेज, ठीकु आहे। त जेकी तव्हां लोकेशन ॾिठी आहे, उन जी जेकी ज़मीन आहे उनखे तव्हां कीअं यूज़ करे सघो था, ठीकु आहे न। छा उहा वाक़ई ज़मीन जेको आहे सो लाइक़ु आहे इन जे, त तव्हां उते वञी करे बिज़नेस पंहिंजो खोलियो, ठीकु आहे। उन खां सेकेंड नंबर ते जेके नेचुरल रिसोर्सिस आहिनि उते, उनखे तव्हां कीअं यूटिलाइज़ करे सघो था, ठीकु आहे। नंबर 3 त इन्वायरमेंट जेकी आहे उनखे नुक़सानु ॾियण खां अलावा उन्हनि जे फ़ाइदे लाइ तव्हां कीअं था कमु करे सघो, या उतां जी इन्वायरमेंट तव्हांजी बिज़नेस लाइ कीअं हूंदी, ठीकु आहे। डिफरेंट यूज़ेज आहिनि, डिफरेंट एप्लीकेशन्स आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ अर्बन फैसिलिटीज़ तव्हां लाइ कहिड़ियूं आहिनि, ठीकु आहे। लेट सपोज़ तव्हांखे को महांगो ब्रांड खोलणो आहे, तव्हां वञी करे ग़रीबनि जे एरिया में खोलियो था, पर उहो हलंदो त न, छो त उहे शयूं अमीर ई वठंदा। या अहिड़ी शइ आहे जेकी तव्हां ग़रीबनि लाइ तव्हां वञी करे अमीरनि जे शहर में खोली आहे या उन जे इलाइक़े में खोली आहे, उहा त हली नथी सघे, ठीकु आहे। उन जे लाइ इहे फैसिलिटीज़ हूंदियूं। उन खां पोइ ट्रांसपोर्टेशन तव्हांजी, त तव्हां जिथे इहा खोलणु चाहियो था उते ट्रांसपोर्ट जो छा निज़ाम आहे, ठीकु आहे। या जेको आहे सो तव्हांजे लाइ ट्रांसपोर्ट जो कहिड़ो तरीक़ेकार सही रहंदो, इन सभिनि जे बारे में डिसीशन मेकिंग तव्हांजी थींदी आहे, सही आहे। जॾहिं बि तव्हां नओं बिज़नेस खोलींदा हो, जॾहिं तव्हां कंहिं डिफरेंट शइ ते को हिकु एरिया आहे, ठीकु आहे, उते वेदर पैटर्न चेंज थिए थो, उते हाणे तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॿियूं सब्जियूं उगाइणु चाहियो था, ठीकु आहे। त उन लाइ तव्हां छा कंदव, पहिरियों उनजी रीड कंदव, इनपुट ॾींदव, स्टोर कंदव, रिट्रीव कंदव, मैनिपुलेट कंदव, एनालाइज़ कंदव, पोइ डिसीशन मेकिंग कंदव। डिसीशन मेकिंग खां पोइ तव्हां ॾिसंदव लैंड आहे क़ाबिल यूज़ जे, ठीकु आहे। नेचुरल रिसोर्सिस जे लाइ कहिड़ा कहिड़ा आहिनि जंहिंखे असां सही यूज़ करे सघूं था, जंहिंमें विंड आहे, सोलर आहे, ठीकु आहे। इन नेचुरल रिसोर्सिस खे असां कहिड़े तरीक़े सां बहितर यूज़ करे सघूं था, इन्वायरमेंट खे असां नुक़सान खां कीअं था बचाए सघूं, या उहा इन्वायरमेंट जेकी नवनि एग्रीकल्चर या नवनि सब्जियुनि जेकियूं तव्हां उते उगाइणु चाहियो था उन लाइ केतिरी बहितर आहे, ठीकु आहे। इहे सॼा जेके प्रोसेस आहिनि इहे तव्हां कंदा आहियो। GIS बेसिकली आहे इन लाइ त तव्हांजे डिसीशन मेकिंग में तव्हांखे सही मालूमात फ़राहम करे, सही आहे। हाणे इन खां पोइ अचे थो ऑब्जेक्टिव शइ GIS जा,